सुख चईंदो हिते बि आहे ऐं उते बि हूंदो। हिते वारे जो पंहिंजो सुकून आहे, उते वारे जो वरी पंहिंजो सुकून ऐं ॿियो हूंदो। सुभान अल्लाह। ऐं हिन ॾींहं ते अल्लाह ताला जिब्रील खे वही जे लाइ मुंतखब फरमायो त अॼु खां पोइ तुंहिंजी ड्यूटी आहे त नबीअनि ते वही खणी ईंदे। या जिब्रील जी अल्लाह ताला ड्यूटी लॻाई ऐं जन्नत जो ज़िक्र आयो आहे त रोज़ेदारनि जे लाइ हिकिड़ी ख़ुशख़बरी इहा बि आहे त अल्लाह ताला रोज़ेदारनि जे लाइ जन्नत में दरवाज़ो ई अलॻि ठाहियो आहे। जो सुभान अल्लाह। बाबू रैयान जंहिंजो नालो आहे ऐं रैयान जी माना आहे तरो ताज़गी, तरो ताज़गी, सैराबी। यानी उन दरवाज़े खां दाख़िल थियण खां पोइ रोज़ेदारनि खे को बि बुख ऐं उन जो अहसासु न रहंदो। तरो ताज़ा चहिरा थी वेंदा। तो इन जे करे जो रमज़ान में रोज़ेदार जो मुंहुं शाम जो तव्हां ॾिसंदव त बुख ऐं उन जो रोज़ेदार जे चहिरे ते असरु हूंदो। तव्हां परे खां सुञाणंदव त हिन रोज़ो रखियो आहे। जेको सही माना में रोज़ो रखे थो, बाक़ी जेको टुॿी में पाणी ते त उहो त को अहिड़ो मुंहुं न हूंदो हूंदो। बाक़ी जेको वाकई रोज़ो रखे थो, बुख ऐं उन खे बर्दाश्त करे थो त शाम जे वक़्तु चहिरो उनजो मुरझायल हूंदो। उन्हें अल्लाह जी रज़ा जे लाइ रोज़ो रखियो ऐं पंहिंजे चहिरे ते इहा मुरझाइप बर्दाश्त कयई। अल्लाह तबारक व तआला उन जे बदिले में बाबू रैयान मां दाख़िल कयो ऐं उहा ताज़गी मोटाए ॾिनई जेका हमेशह जे लाइ मोटाए ॾिनई। अल्लाह ताला जा फ़ैसिला ई पंहिंजा आहिनि। जेकॾहिं उनजी ज़ात जे लाइ तव्हां पाण ते का तकलीफ़ बर्दाश्त कयो था उनजी रज़ा जे लाइ त अल्लाह ताला उनजो बहितर बदिलो था कंदो। हीउ उहो ॾींहुं आहे जंहिं ॾींहं ते शैतान रोईंदो आहे, रड़ंदो आहे ऐं मिटी धूड़ मथे में विझंदो आहे। सॼी ज़ुर्रियत औलाद शैतान उनजे इर्द गिर्द जमा थी पुछंदी आहे त सरदार तोखे तकलीफ़ कहिड़ी आहे। शैतान चवंदो आहे त अॼु उम्मत मुहम्मदिया खे अल्लाह तबारक व तआला बख़्शे छॾियो। इहा ई मूंखे तकलीफ़ आहे। हाणे तव्हां जेके मुंहिंजा चेला आहियो, ख़ादिम नौकर आहियो, मुंहिंजी ज़ुरियत औलाद आहियो, हाणे तव्हां ते ज़िम्मेदारी इहा आहे त वरी उम्मत मुहम्मदिया खे ग़फ़लत में, लज़्ज़त में ऐं नफ़सानी शहवतनि में मुब्तला कयो। ऐं पोइ तव्हां ॾिसंदा आहियो त शैतान जी औलाद केतिरो कामयाब थींदी आहे। जो सॼे रमज़ान में बि एतिरा गुनाह न थींदा आहिनि जेतिरा ईद जे ॾींहुं थींदा आहिनि। फुज़ूल ख़र्चियूं, नफ़सानी ख़्वाहिशात जी पैरवी वग़ैरह वग़ैरह जंहिंजो ज़िक्र ई नथो करे सघिजे, शुमार ई नथो करे सघिजे। हीउ उहो भलारो ॾींहुं आहे जंहिं ॾींहं ते फ़रिश्ता गली गली, कूचा कूचा, कलिया कलिया, शहर शहर, रोडनि रस्तनि चौकनि ते बीठा हूंदा आहिनि। जंहिंखे तव्हां असां न ॾिसंदा आहियूं, ॿी हर शइ उन्हनि खे ॾिसंदी आहे। हुननि जो आवाज़ तव्हां असां न ॿुधंदा आहियूं, हर शइ उन्हनि जो आवाज़ ॿुधंदी आहे। चवंदा आहिनि मुस्लमानो अचो रब करीम जी दरबार ते ईद जी नमाज़ ते अचो। उन रब करीम जी दरबार ते अचो जेको एहसान ते एहसान करे थो, भलाई ते भलाई करे थो ऐं तव्हांजे कयल इबादतनि जो बहितर बदिलो अदा करे थो। पोइ जॾहिं मुस्लमान सभु हाज़िर थींदा आहिनि अल्लाह जी दरबार में उनजी इबादत जे लाइ, उनखां घुरण जे लाइ ऐं फारिग़ थींदा आहिनि त हिकिड़ो फ़रिश्तो अल्लाह जे हुकुम सां ऐलान कंदो आहे ते मुस्लमानो अल्लाह ताला तव्हां सभिनी खे बख़्शे छॾियो। हाणे अमन सां, सुकून सां ऐं परहेज़गारी सां गुनाह खां बचंदे पंहिंजे घरनि ॾांहुं वापसि वञो।
शैतान भी चवे तो बख्शे छॾियईं, अल्लाह ताला जे हुकुम सां फ़रिश्तो भी चवे तो बख्शे छॾियईं, त माने यकीनी मग़फ़िरत आहे। ही उहो ई ॾींहुं आहे जंहिंमें अल्लाह असांजे तव्हां ते राज़ी आहे, तॾहिं तव्हां असांखे पंहिंजी दरबार में घुराए, छो त अल्लाह जी रज़ा जी निशानी अलामत इहा आहे त जंहिं ते रब राज़ी हूंदो आहे उनखे नेकी जी तौफ़ीक़ अता कंदो आहे, ऐं जंहिं ते नाराज़ हुजे थो उहो गुनाहनि में मुब्तला थिए थो। रब जी रज़ा जी अलामत ऐं निशानी इहा आहे त पानो बार बार रब ॾांहुं रुजू करे, रब जी दरबार में अचे, इबादत करे, नेकी करे। इहा रब जी रज़ा जी निशानी आहे। का बि नेकी नंढी समझी छॾियो न, का बि को बि गुनाह नंढो समझी कयो न, छो त नंढी नेकी ते बि अल्लाह अहिड़ो राज़ी थी वेंदो आहे जो अॾे छॾींदो आहे, बेड़ा पार करे छॾींदो आहे। रहमत हक़ बहाना में जोयत, रहमत हक़ बहाना में जोयत। अल्लाह जी रहमत क़ीमत तलाश न कंदी आहे त केतिरी क़ीमत वारी नेकी कई, केतिरी वॾी नेकी कई, न बहानो तलाश कंदी आहे त अचे त माफ़ कयां, दिल जो तवज्जो करे त माफ़ कयां, नेकनि सां हिकिड़ी घड़ी वेहे त 100 साल जी ॿेड़िया इबादत जो सवाब अता कयां। एक ज़माना सोबत बाओलिया बेहतर साल अतात बेरिया, हिक घड़ी हिक मिंट भी क्या साले सां वेहण 100 साल जी बेरिया इबादत का बेहतर। ऐं नंढे में नंढो गुनाह नंढो समझी कयो न, छो त रब मथां नाराज़ थी वञे, ऐं रब नाराज़ थींदो आहे त पोइ छा कंदो आहे? रब रुसे मत खसे, हाणे कोन हथियार दसे अहिड़ो पार जंहिंमें जोखो जीजो। फमई अमल मिसकाल ज़र्रतिन ख़ैरन यरा, जेको ज़रे बराबर नेकी कंदो ॾिसंदो, वमई अमल मिसकाल ज़र्रतिन शर्रन यरा, जेको ज़रे बराबर बुराई कंदो ॾिसंदो। जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, मन ज़ना ज़ुनिया, हुज़ूर जी हदीस आहे, जेको ज़िना कंदो उन सां थींदी, जेको ॿिए जो लोड़ो लताड़ींदो उन जो लोड़ो लताड़बो। जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, लिहाज़ा गुनाहनि खां बचिजे, नंढो गुनाह बि न कजे, ऐं नेकी कजे, नंढी नेकी बि छॾिजे न। ही वो ॾींहुं आहे ईद उल फितर जो ॾींहुं, जो हुज़ूर जन फरमायो, जेको हिन ॾींहुं ते 300 दफ़ा सुभान अल्लाह व बिहम्दिही पढ़ी ऐं पंहिंजे मरहूम मुस्लमान भाइरनि खे बख़्शे थो, त अल्लाह ताला हर मरहूम जी क़बर में 1000 नूर दाख़िल कंदो, ऐं जॾहिं पढ़ण वारो वफ़ात कंदो त उन जी क़बर में बि 1000 नूर हूंदा। त ईद उल फितर जो ॾींहुं आहे, फितरे ॾियण जो ॾींहुं आहे, इन जे करे इनखे ईद उल फितर चवंदा आहिनि। यानी रोज़ो खोलियो, फितरो ॾियो, ग़रीबनि जी मदद कयो। खुशी के दिन भी यतीमों का ख्याल रहे, खुशी के दिन भी यतीमों का ख्याल रहे, करो न दर्द रसीद से आर ईद के दिन, करो न दर्द रसीदों से आर ईद के दिन। गरीब कौम के मजलूम, गरीब कौम के मजलूम गरीबों से, गरीब कौम के मजलूम गरीबों को बुलाओ न चले राह ईद के दिन। जिन भलाले ॾींहं ते यतीमनि जो तव्हांखे एहसास हुजे ऐं ग़रीबनि खे रस्ते ते विसारियो न। जेकॾहिं को ग़रीब तव्हांखे वाट ते नज़र अचे थो उनखे न विसारियो, उनखे न भुलायो। ॻाल्हियूं घणियूं आहिनि पर वक़्तु महदूद आहे। वरी हयाती रही त इंशाअल्लाह ताला तव्हां ऐं असां गॾु हूंदासूं ऐं अहिड़ा मौक़िया वरी बि अल्लाह ताला नसीब कंदो। थोरो लिखियो घणो सम्झंदा, वमा अलैना इल्लल बलाग।